सरसो पारा प्रोजेक्ट जे इख्तितामी तकरीब ऐं सबक आमूज़ वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन सरसो पारा इदारे जे मरकज़ी कॉम्प्लेक्स में बेहोंगीअ खां पोइ वारी ॿोॾ सतायल माण्हुनि जी सहायता तहफ़्फ़ुज़ सिहत ऐं माली जीआपी खे बहितर बणाइण बाबति प्रोजेक्ट मुकमल करण वारी इख्तितामी तकरीब ऐं सबक पिराइण वारो वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। सरसो जे तर्जुमान जमील अहमद मूजिब इन्हनि तकरीबनि में मनसूबे ते कम कंदड़ सरसो जे वर्करनि सेक्टर ऐं ज़िले इंचार्जनि ऐं सरसो जे सीनियर अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते सरसो प्रोजेक्ट जे कारकुननि कम करण दौरान हासिल थियल तजुर्बनि ऐं उन्हनि आधार मुफ़ीद ॻाल्हियूं सिखण वारा वाक़िया बयान कया। जॾहिं त सरसो प्रोजेक्ट जे फोकल पर्सन नेमतुल्लाह सावंत पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे प्रोजेक्ट वसीले हासिल कयल नतीजनि मक़सदनि ऐं सिख्या जे अमल बाबति वीचार वंडिया ऐं कारकुननि खे हिदायत कई त उहे सदाई मनसूबनि जे मुक़रर कयल मक़सदनि ऐं नतीजनि जे बुनियाद ते अॻिते वधनि। तकरीब दौरान मॉलिटीज़र इंटरनेशनल जे कंट्री डायरेक्टर फयाज़ शाह ऑनलाइन तरीक़े सां वर्कशॉप में शिरकत कंदे मनसूबे जे मक़सदनि ऐं हासिलात बाबति पंहिंजा वीचार वंडिया। ॾे बाद मनसूबे जे कारकुननि ऐं शोबनि जे इंचार्जनि कारकर्दगी ऐं यादगारी शील्ड्स ॾिनियूं वयूं। जंहिंखां पोइ मौसीक़ी जी महफ़िल मुनक़िद थी, जंहिंखां पोइ हिकु यादगार मुहिम पिणु शुरू कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।